अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टीवी में भली कार माया मंजर अजीज सब खां पहिरियां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। डिप्टी स्पीकर की रूलिंग खिलाफ केस में फुल कोर्ट जोड़न बाबत वकीलन जा दलील मुकम्मल। चीफ जस्टिस उमर अता बंदयाल जी सरबराही में 3 रुकनी बेंच जे आर्टिकल 63A बाबत फौरी फिल कोर्ट जोड़न जी दरखास्तन ते ॿुधणी हिकु भेरो ॿीहर कुछ देर लाइ मुलतवी। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस रिमार्क ॾिना त फुल कोर्ट सेप्टेंबर में ठही सघंदो। छा तेसी ताईं सभु कम रोके छॾियूं? कंहिंजी ख़्वाहिश ते रियासत जा अहम मामला लड़काए नथा सघजनि। पीपल्स पार्टी ऐं चौधरी शुजात जूं केस में धुर बणजण वारियूं दरख़ास्तूं मंज़ूर। पंजाब जे डिप्टी स्पीकर वॾे वज़ीर पीपल्स पार्टी चौधरी शुजात जे वकीलनि जे फुल कोर्ट जोड़ण जी इस्तदा। सुप्रीम कोर्ट बार जे अॻूणे सदर लतीफ़ आफ़रीदी जो बि समूरनि वारनि तरफ़ां फुल कोर्ट जोड़ण जो मुतालबो। परवेज़ इलाही ऐं तहरीक इंसाफ़ जे वकीलनि जी फुल कोर्ट जी मुखालफ़त। फुल कोर्ट रुगो मुंझल मामलन ते ठहंदी आहे, फ़ैसिलो सभिनी खे ॿुधी कंदासीं। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस जा 63A बाबति हुकूमती धुरियुनि जी दरख़्वास्तनि ते रिमार्क्स। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना आहिनि त अॼु वधीक वोट खणंदड़ ॿाहिरि ऐं 179 वोट वारो वॾो वज़ीर आहे। हमज़ा शहबाज खे वॾो वज़ीर बरक़रार रखण लाइ ठोस बुनियाद घुरबल आहिनि। हू केस खे डेग नथा ॾियणु चाहिनि। फ़ैसिलो मेरिट जी बुनियाद ते थींदो। आम माण्हू जीअं हू बि मुल्की मुआशी सूरतहाल ते परेशान आहिनि। ॿुधायो वञे त छा मुआशी परेशानी में अदालत जो हथु आहे? हू नथा चाहिनि त मुल्क में इख़्तिलाफ़नि जो माहौल क़ाइमु रहे। अहिड़ो माहौल बणाइणु चाहिनि था जेको सभिनी लाइ फ़ाइदेमंद हुजे। फुल कोर्ट जोड़ण लाइ सभिनी खे ॿुधो वेंदो। हू 24 कलाकनि अदालत में वेहण लाइ तयारु आहिनि। जस्टिस एजाजुल एहसन रिमार्क्स ॾिना त मेरिट ते केस ॿुधण खां पोइ फ़ैसिलो कंदासीं त फुल कोर्ट जोड़ी वञे या न। सुप्रीम कोर्ट खे ॾिसणु घुर्जे त इहा पार्लियामेंट जे अंदरी कार्रवाई में मुदाख़लत नथी करे सघे। डिप्टी स्पीकर रूलिंग केस में पीपल्स पार्टी जे वकील फारूक एच नाइक जा दलील। फारूक एच नाइक चयो त अदालत में सेनेट इलेक्शन ख़िलाफ़ दरख़्वास्त इल्तिवा हेठि आहे। मामलो कुछ ॾींहंनि में हल थी सघे थो। डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी जे वकील इरफान कादिर दलील ॾींदे चयो त जॾहिं हर हिकु बेंच में जज अचनि था त उन इल्ज़ाम खे फुल कोर्ट ज़रिए रद्द करे सघिजे थो। मौजूदा बेंच जी गैर जानिबदारी ते को शक नाहे, पर इल्ज़ामनि खे रद्द करण लाइ फुल कोर्ट ज़रूरी आहे। मौजूदा सूरत हाल जो हल रुगो फुल कोर्ट जोड़न में आहे। फुल कोर्ट जोड़न ते अदालत जे वक़ार में इज़ाफ़ो थींदो। इत्तहादी जमायतन जो मुत्तफ़िक़ा फ़ैसिलो आहे त फुल बेंच जोड़ी न वई त अदालती कार्रवाई जो बाइकाट कयो वेंदो। घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जूं सुप्रीम कोर्ट ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हियूं। 5 जजनि चयो त पार्टी में सभ खां सघारो आवाज़ पार्टी सरबराह जो आहे। रावलपिंडी बार एसोसिएशन जो केस फुल कोर्ट ई ॿुधो हो। कानून वारो वज़ीर आज़म नज़ीर तारड़ सेनेट चेयरमैन जी चूंड में जेकी 7 वोट रद्द थिया हुआ उन ते ॻाल्हाइणो पवंदो। यूसुफ रज़ा गीलानी केस जो फ़ैसिलो अचणु घुर्जे। अता तारड़ आपने देखा है जब अदम एतमाद का तहरीक लाया गया, साबिक वज़ीर आज़म और उनका टीम ने गैर इन्हीं स्टेप्स उठाए, आइन शिकनी की कि चाहे वो इस्टेब्लिशमेंट हो, हमारा जुडिशरी हो, हमारा इलेक्शन कमीशन हो, हमारा अदालत का, हमारा निज़ाम का इंटेग्रिटी का सवाल है। लेकिन अगर सिर्फ एक चंद जजेस फैसला करेंगे तो फिर उनका फैसला पे बहुत से सवाल उठे। इंसाफ का तकाजा ये कहता है कि आप एक फुल कोर्ट बेंच बिठाएंगे। 16 से आप शुरू हो जाएं और आज तक के वाकयात आप देख लें, अदालती फैसले आप देख लें, तो रोंगटे खड़े करने वाली एक दास्तान इंसान के सामने आती। पिछले दिनों आपने देखा कि हमजा शहबाज शरीफ साहब का इलेक्शन हुआ, वो जीत गए। तहरीक इंसाफ सुप्रीम कोर्ट की रजिस्ट्री में
दरख्वास्त लेकर गई, दीवारें फैलांदी सुप्रीम कोर्ट की लाहौर रजिस्ट्री की। संजरानी साहब के इलेक्शन में 6 वोट्स रिजेक्ट होते हैं, स्पीकर रूलिंग देता है, सुप्रीम कोर्ट में जाते हैं तो कोर्ट कहती है कि जो स्पीकर की रूलिंग है उसको चैलेंज नहीं किया जा सकता। चौधरी शुजात हुसैन साहब जो पार्टी के सरबराह हैं, उनकी मर्जी के खिलाफ जिन्होंने वोट दिए हैं वो काउंट नहीं होंगे। कासिम सूरी साहब को क्यों नहीं बुलाया गया सुप्रीम कोर्ट में, जबकि सुप्रीम कोर्ट ने कहा कि आइन टूटा है, क्यों उनको नहीं बुलाया गया? हुकूमती इत्तेहाद सुप्रीम कोर्ट जे 2 रुकनी बेंच ते बेएतमादी ज़ाहिर करे छड़ी। वॾे वज़ीर जी चूंड बाबत केस जी ॿुधणी लाइ हिकु भेरो ॿीहर फुल कोर्ट जोड़ण जो मुतालबो। PDM सरबराह मौलाना फजलुर रहमान, पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, मुस्लिम लीग नून जी अगवान मरियम नवाज, मोहसिन दावड़, ख़ालिद मक्सी, एमल वली खान ऐं ॿियनि जी गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस। हुकूमती इत्तेहाद जो चवणु आहे त मैच फिक्सिंग जियां बेंच फिक्सिंग वॾो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इमरान ख़ान समूरनि इदारनि खे टाइगर फोर्स बणाइण चाहे थो। कुझु कुवतूं मुल्क खे ॿीहर 1 यूनिट बणाइण चाहिनि थियूं। मुल्क ख़िलाफ़ साज़िश खे कामयाब थियण न ॾिनो वेंदो। मरियम नवाज चयो आहे त खेसि पैगाम मोकिलिया पिया वञनि त प्रेस कॉन्फ्रेंस न करियो। अवां जी अपील इल्तिवा में पियल आहे। कंहिं बि इदारे जी तौहीन ॿाहिरां न पर अंदरि खां ई थींदी आहे। केस ते फुल कोर्ट जोड़ियो वञे। मैच फिक्सिंग जी या बेंच फिक्सिंग बि ॾो आहे। मौलाना फजलुर रहमान चयो आहे त असांखे हिन बेंच मां इंसाफ़ जी उमेद न आहे। हिन केस जी ॿुधणी फुल कोर्ट बेंच करे अवामी नुमाइंदनि जो तहफ़ुज़ यकीनी बणायो वञे। मुल्क की मजमूई हालात पे बात कर रहा हूँ। वो आइन हमारे दरमियान कदर मुश्तरक है और उसी को एक मीसाक मिल्ली की हैसियत हासिल है कि न आइन का एहतराम, न पार्लियामान का एहतराम, न उनके फैसलों का एहतराम, तो बर्दाश्त की कुव्वत आवाम की एक दिन ख़त्म हो सकती है। हमें वहां तक नहीं जाना चाहिए। उसका रोज रोज इम्तिहान न लिया जाए। अगर आप गवर्नमेंट को काम ही नहीं करने दे रहे और रोज रोज आप उसको किसी न किसी कटहरे में खड़ा कर देते हैं तो फिर तो मेरे ख्याल में मुल्क का निज़ाम एक दिन तबाह बर्बाद होगा। कायदी जो यहाँ बैठे हुए हैं इनका वहाँ कोर्ट में दाखिले पर पाबंदी लगा दी है। हुकूमती इत्तेहाद जी प्रेस कॉन्फ्रेंस हैरान कंदड़ हुई। PTI अगवान फवाद चौधरी चयो आहे त हुकूमती इत्तेहाद सीधी रीत सुप्रीम कोर्ट ते हमलो कयो। फजलुर रहमान जा पंजाब में 5% वोट बि आहिनि। संदसि का हैसियत ई न आहे। मरियम नवाज ज़मानत ते आहे, पोइ बि अहिड़ियूं ॻाल्हियूं करे रही आहे। श्री मज़ारी चयो आहे त न्यूट्रल्स खे पैगाम आहे त घणो थी वियो, ख़ुदा जे वास्ते पाकिस्तान जो ख़्यालु करियो। मरियम नवाज जजनि ते हमला करे रही आहे। हुकूमती इत्तेहाद मुल्क खे तबाह करे छॾियो। मरियम नवाज कूड़ ॻाल्हाइण खां सवाइ कुझु बि नथी करे सघे। क़ौम फ़ैसिलो ॾिनो त इहा इमरान ख़ान सां गॾु आहे। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा की सदारत हेठ कोर कमांडर कॉन्फ्रेंस ISPR मूजिब मुल्क की सलामती और सिक्योरिटी सूरत हाल ते ख्याल जी डेवट कई वई। सरहदी और अंदरूनी सलामती की सूरत हाल ते गौर विचार, दहशतगर्दन खिलाफ जारी ऑपरेशन की कामयाबी और अवाम की हिफाजत लाइ ऑफिसरन और जवानन की कुर्बानी की वाखाण। आर्मी चीफ बरसात और बोर की सूरत हाल दौरान फार्मेशन के रिलीफ ऑपरेशन ते तारीफ़ कई। कॉन्फ्रेंस में शरीक थियण जो बहाली और रेस्क्यू अमल में सिविल इंतजामिया की भरपूर मदद करण के अज़्म जो इज़हार। आसिफ ज़रदारी ॾोहिटे की सालगिरह मल्हाइण दुबई पहुची वियो। आसिफ अली ज़रदारी न्याणी बख्तावर भुट्टो ज़रदारी आसिफ अली ज़रदारी बाबत दावाउनि खे थुॾे छॾियो। बख्तावर भुट्टो ज़रदारी चयो आहे त आसिफ ज़रदारी 11 साल फरार न थियो त हाणे छो थींदो। आसिफ ज़रदारी हर हुकूमती दौर में अदालतुनि खे मुंहुं ॾिनो, आमरनि खे मुंहुं ॾिनो। बख्तावर भुट्टो ज़रदारी मूजिब आसिफ अली ज़रदारी पंहिंजे ॾोहिटे जो जनम ॾींहुं मल्हाइण लाइ दुबई पहुतो आहे।
साही साई सां बरसात सिंध जा शहर ॻोठ वाहण बस्तियूं ॿोड़े छॾिया। रोड रस्ता नयूं तारायूं ढंढ ढोरा तारो तार। मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 5 ॼणा फोत, 3 ॿारड़ा ज़ख़्मी, 2 लुड़ी विया। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मींहुं सबबि नाला उथली पिया। रोडनि ते पाणी बीहजण सबबि ट्रांसपोर्ट जुज़वी तौर हलंदी रही। हेठाहीं वारनि इलाइक़नि में पाणी कढण ऐं फाथल माण्हुनि खे कढण लाइ पाक फ़ौज जवाननि इमदादी कार्रवाइयूं शुरू करे छॾियूं। गडाप वारे इलाइक़े में थधो डैम ओवरफ्लो थियण बैदि डैम जो पाणी घरनि में दाख़िल थियण लॻो। दरसाणू छिनो में सुखन नदी में हिकु ॼणो लुड़ी वियो। घारे वटि जाबलू इलाइक़नि मां वही आयल नयनि जे पाणी सबबि कराची क़ौमी शाहरा खे ॿोड़े छॾियो। पाणी शहर में दाख़िल थियो त कट हणाए शहर खे ॿुॾण खां बचायो वियो। क्रीक भरिसां वेझण दौरान 4 ॼणा ॿुॾी विया। 3 ॼणनि खे बचायो वियो। 1 ॼणे जी ॻोल्हा जारी। बदीन में तेज़ बरसातुनि सबबि रोड रस्तनि ऐं घिटियुनि में पाणी बीहजी वियो। ठठे शहर में ॿोॾ जा मंज़र। कंदकोट, कशमोर, खैरपुर, ॼाम शोरो, घोटकी, दादू, टंडो मोहम्मद खान, सांगड़, कंबर शहदादकोट ऐं ॿियनि ज़िलनि में बरसात सबबि हेठाहीं वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। मवासिलाती निज़ाम डामाडोल, फसलनि खे कापारी धक। बरसाती पाणी नेकाल थियण ताईं सिंध सरकार सुख सां न वेंदी। इतलात जे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त वॾो वज़ीर मुराद अली शाह पाणी इमदादी कमनि जी निगरानी पाण करे रहियो आहे। काबीना मेंबर सुबुह खां रोडनि ते आहे। मुतासिरनि खे आर्जी रिहाइश ऐं खुराक ॾिनी वेंदी। एडमिनिस्ट्रेटर कराची मुर्तदा वहाब पारां बरसात खां पोइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो। मुर्तदा वहाब बरसाती नालनि जी सूरत हाल जो जाइज़ो वरितो। मुर्तदा वहाब पारां सिंध असेंबली ऐं भरपासे मां पाणी नेकाल करण जी हिदायत। सिंध में तेज़ वसकारे बैदि कोहिस्तान काछे में नहियूं वही आयूं। केतिरनि ॻोठनि जा शहरनि सां ज़मीनी राब्ता कटिजी विया। नेंग शरीफ, नगावलकोट, बाबचो ठहणी, नवाब खान रिंद, डबरी, बाजारा झांगारा समेत 40 खां वधीक ॻोठनि जो सेवण सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो। खीरथर जी जाबलू पट्टी मां नहियूं वही आयूं। खंजी दड़प, दलान समेत ॿियनि नयनि में 4 सबबि मुख़्तलिफ़ ॻोठनि जो शहर सां राब्तो कटियल। मंछर ढंढ में 12 फुटनि खां वधीक पाणी अचण सबबि इलाइक़े वासियुनि में ख़ुशीअ जी लहर छांइजी वई। हाला बरसां एसएम बचाबंद पाणोट वटि पाणी जे दबाव सबबि सिंधू दरिया जा कपर खाद करण लॻा। मुख़्तलिफ़ हंधनि तां 3 एस्परनि जा हिसा धमाके सां ढही पिया। डिप्टी कमिश्नर मटियारी पारां बचाबंद जो दौरो। पाणी जी चाड़ ऐं कमज़ोर हंधनि जो जाइज़ो वठण बैदि आबपाशी खाते जे इंजीनियरनि खे कमज़ोर हंधनि जी मज़बूती लाइ उपाउ वठण जी हिदायत। लालू राइक भरिसां नीगर शाख में ॿुॾी वियो। ॻोठ जीअंद जूणेजो में नसीर शाख जे कपर ते रांदि खेॾंदे पेर तिरकण सबबि 4 वरे जो रिज़वान जूणेजो शाख में ॿुॾी वियो। टंडो मोहम्मद खान जे टालपुर टाउन में कखाई झूपड़ियुनि में रहंदड़ पोरियतनि जे 8 वरे जो पुटु घर ॿाहिरां बीठल बरसाती पाणी में ॿुॾी फोत। नीगर पाणी मां किरियल टुआल कढण लाइ वियो त ज़िंदगी विञाए वेठो। डोकरी वेझो ॻोठ गजड़ में घर जी छित किरण सबबि ज़ोर नौजवान वकार अली सांगरो मलबे हेठां दॿिजी फोत। संदसि माउ पीउ समेत 4 ॼणा ज़ख़्मी। इंटरबैंक में डॉलर जी ऊंची उॾाम जारी। डॉलर जी क़दर में ₹1.67 वाध। इंटरबैंक में डॉलर 230 रुपयनि जो थी वियो। कराची खां लाहौर पहुची मर्ज़ी जी शादी कंदड़ दुआ ज़ेरा खे कराची मुंतकिल कयो वियो। अदालती हुकुम ते दुआ ज़ेरा खे लाहौर खां कराची मुंतकिल करे चाइल्ड प्रोटेक्शन ब्यूरो में रखियो वियो। दुआ खे 1 अगस्त ट्रायल कोर्ट में पेश कयो वेंदो। चाइल्ड प्रोटेक्शन ब्यूरो मूजिबि दुआ ज़ेरा खे फुल प्रूफ सिक्योरिटी ऐं हिफ़ाज़ती इंतज़ामनि में रखियो वियो आहे। कंहिंखे बि साणस मिलण जी इजाज़त नाहे।
आई सिविल अस्पताल खैरपुर मां नीगर मोहम्मद इस्माइल के अगवा बाद कतल करे जिस्म मां उजवा कड़ी लाश उछलाइण वारे वाक़े सेहत खाते नोटिस वरतो। सेक्रेटरी सेहत वाक़े जी जांच ले डायरेक्टर हेल्थ सखर जी अगवाणी में टीम जोड़े छड़ी। 24 कलाकनि अंदर रिपोर्ट तलब।